मेहंदी खां केरु वाक़िफ़ न हूंदो। मेहंदी बाबति हर आम ऐं ख़ासि मर्द ऐं औरत खे ख़बर आहे त उहा हथनि, पेरनि ऐं वारनि खे रंग करण ऐं गर्मी जी मौसम में थधो करण जे लाइ इस्तेमालु थींदी आहे। पर इहा ख़बर तमामु थोरनि माण्हुनि खे हूंदी त इहा मेहंदी ईंदी किथां आहे। ही मेहंदी जो ॿूटो आहे। मेहंदी जो बि हिकु आम ॿूटो ऐं नंढे वण जी शिकल में हूंदो आहे, जंहिं खे हिंदी में मेहंदी, फ़ारसी में हिना ऐं अंग्रेज़ी में लासोनिया अल्बा चइबो आहे। मेहंदी जे ॿूटे जो क़द अक्सर 7 खां 8 फुट थिए थो। हिन जा पन नंढड़ा थींदा आहिनि। सियारे जी मौसम में गुल करे थो, जेके सावड़ा ऐं अछड़ा थियनि था, जेकी बाग़ जी खे खुशबू सां भरी छॾीनि था। मेहंदी जे पननि खे पीही अटो कबो आहे, जंहिं खे रंग लाइ इस्तेमालु कबो आहे। मेहंदी ॿिज मां बि पैदा थींदी आहे ऐं कलम मां बि थींदी आहे। कलम अक्सर मींहं जी मौसम में हणबो आहे। मेहंदी जे हिकिड़े क़िस्म खे चीनी मेहंदी चइबो आहे। उहो गुलाबी रंग जा गुल कंदो आहे। मेहंदी जे हिन क़िस्म में किथे किथे अछा गुल बि थींदा आहिनि। मेहंदी जो हिकु ॿियो क़िस्म, जंहिं खे देसी या सिंधी मेहंदी चवंदा आहिनि, उहो नंढड़ा ऐं अछा गुल कंदो आहे। हिन ॿूटे में सियारे में कारे दाणे जहिड़ो फर निकिरंदो आहे। हिन ॿूटे जे पननि खे सुकाई उन जे सफ़ूफ़ खे खिसाव तौरु इस्तेमालु कबो आहे।